मुझा प्यारा दोस्तो वे बई कुहान बई थवा चर्बी जे करे फाटी पया एडा गाह उगा एडा मीह पया मदीने वारे साईं जे हथन मुबारकन के दिसी एडो खुदा रहमत जो मीह वसायो वरी जड़े मदीने जा साईं 8.5 सालन जा था ज़ाहिरी उम्र 8.5 साल थी तो हजरत अबू तालिब पंहिंजे मक्के जे ताजर जेके बिरादरी जा ताजर वापारी हा ॿिया हा उन्हनि खे पाण फरमायूं त हिते जूं शयूं खपाए खपाए माण्हू बि तंग थी पिया पाण बि तंग थी पिया हाणे इहे सभु पुराणियूं थी वियूं आहिनि हलूं ॿाहिरनि मुल्कनि मां शयूं वठी अचूं हितां वारियूं शयूं ओॾे खपायूं ओॾां वारियूं शयूं हिते खणी अचूं ॾाढो मज़ो थींदो हर नई शइ में लिज़त ई पंहिंजी हूंदी आहे इहो सभु वापारियुनि साईं जे फैसले खे क़बूल कयो उठ रातों रात तैयार थी विया मुंहिंजा प्यारा सुबुह थी विया सभई वापारी पंहिंजे उठनि ॾे आया वॾे सुबुह जो तैयारी लॻी पई आहे वञण जी हज़रत अबू तालिब मदीने जे साईं खे भाकुर पातो पाण अर्ज़ कयूं राणा तव्हां घर रहिजो ॿाहिरि न निकिरजो मतां कंहिंजी तव्हांखे नज़र लॻे मतां को अगवा करे वञे घर में रहजो अवां जे लाइ भला कपड़ा आणी दुसो भलियूं भलियूं शयूं आणी दुसो तो मदीने जा साईं पंहिंजे चाचे ॾे निहारनि था चाचा मां हिते न रहंदुसि जे मूंखे ख़ुशि करणु चाहियो था त मूंखे पाण सां गॾु वठी हलो इन ई सफ़र में मां अवां सां गॾु घारणु थो चाहियां घर वारा चवण लगा अबू तालिब जे वठी न वेंदे मदीने जे साईं खे दुख थींदो अॼु बाबो हुजे हा त वठी वञे हा चाचो आहे इन जे करे छॾियो थो वञे सफ़र मुल्क शाम जो आहे मदीने जे साईं खे घुमाए अचो हाणे घुमण फिरण जहिड़ो थियो आहे जेतिरो थियो आहे तव्हां पाण सां गॾु वठी वञो मदीने जा साईं मुंहिंजा प्यारा उठनि खे वेझा आया त मके जा कुरैशी मके जा वापारी पिया चवनि अदा अबू तालिब हे कम तो कीअं कयो आहे हेॾो ॿार पासां गॾु सफ़र में हलंदो बुखा उञा गर्मी आ सर्दी आ परेशान कंदो त मदीने जा साईं मुर्की पिया चवनि वापारियो तव्हां तोड़ ताईं ॾिसजो त मां न को मानी घुरंदुसि न को अव्हां खां पाणी घुरंदुसि मां बुख उन जो इलाही पको आया तव्हां ॾिसजो अल्लाह अल्लाह हज़रत अबू तालिब जे उठ ते मदीने जा साईं सवार थियान हाणे सफ़र कनि था मुल्क शाम जो हलंदे हलंदे जॾहिं मुल्क शाम जे वेझो आया मुल्क शाम जो बॉर्डर आहे उन बॉर्डर जो नालो आहे बुसरा बुसरा ॻोठ हुयो बॉर्डर हुयो उन बुसरा ॻोठ में जीअं अल्हम्दुलिल्लाह हिते मुंहिंजा प्यारा लोरे शरीफ़ में जीअं असांजा है बुजुर्गाने दीन अड़े नमूने सा उन बुसरा गोठ में हिकिड़ो अल्लाह वारो रहियो थे ईसाईया पादरिया हजरत ईसा अलैहिस्सलाम जो उम्मती आ वॾी हुन जी खानकाह है वॾी हुन जी दीनी दरसगाह है वॾा हुन जा मुरीदन पाण शेखुल मशाइख ओ मुंहिंजा प्यारा रात जो मदरसे में सुतो पियो हुजे त हजरत सैयदना ईसा अलैहिस्सलाम रात जो ख्वाब में ज़ियारत कराई पान फरमायूं पादरी साहब अज सुतो छो पियो आहीं जाग तुझो भाग खुलो आ सुभाणी सुबह जो तुझे मदरसे खां रहमतुल लिल आलमीन गुज़र थींदो असा रसूलन जो सरदार इतां गुज़र कंदो मदीने जा ताजदार इतां लंघ कंदा लिहाज़ा जाग मदरसे जी सफ़ाई करा मदरसे में ग़िल्म गालीचा विछा नंगर न्याज जो एहतमाम कर मदीने जे साईं जी मेहमानी कर महबूब करीम जो इस्तक़बाल कर महबूब करीम ते नज़र पवे असां वारी बोली विसार असां वारो किताब विसार ओ आखिर ज़मान अल्लाह जो प्यारो महबूब यो दिलबर मोहम्मद असां वारा कलमा छड़े हाने इयाई बोली बोल जो त ला इलाहा जी लात लगी वई आवाज अचे पियो इल्लल्लाह ला इलाहा जी लात लगी वई आवाज अचे पियो इल्लल्लाह आवाज अचे पियो इल्लल्लाह सांझी सवेरे सल्ले अला
मौली साहब रात जो जागी पियो बड़ो असर मुझा प्यारा दोस्तों उठी बार रस्ते ते जी भी रहा मता काफिलो गुजरी न वने प्यारा मुसलमान बाहरों सुबह थिया शागिर्द जागी पया मुरीद जागी पया खलीफा जागी पया ॾिठऊं असांजो मुर्शिद केलायो असांजो उस्ताद किथे आ बाहर निकरन त मुंहिंजा प्यारा उस्ताद रस्ते ते बीठो आ पर मुहाड़ मक्के पाक ले आहे नज़रूं मक्के पाक ले आहिन चवन पिया असांजा उस्ताद सुबह थी वई आ मेहमानन खे नाश्तो कराइणो आ मेहमान अवां सां मिलंदा के रवाना थींदा साईं सबक हलंदा छा ॻाल्हि आ अॼु अकेले रस्ते ते बीठा हो अॼु मुहाल तव्हांजी मके पाक ले आ छा ॻाल्हि आ मौली साहब तो फरमाए अॼु कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सोणो यारींदो कुर्बान वञा तंहिं रस्ते तां जंहिं रस्ते सां कुर्बदारींदो पान फरमायूं अॼु मुझो ख़ास मेहमान अची रहियो आहे शागिर्दो अॼु वञो मदरसे खे बुहारियूं ॾियो ग़िल्म ग़ालीचा विछायो उठ खणी वठी अचो अॼु फंडरू ज़िबा कयो देगियूं चाढ़ियो वॾो ख़ैरात कयो अॼु ख़ास मेहमान अची रहियो आहे अव्हां खे दीदार थींदो अॼु असांजा ॿेड़ा पार थी वेंदा वञो मदरसे जी सफ़ाई कयो शागिर्द सफ़ाई में मशगूल थी विया ग़िल्म ग़ालीचा विछाइनि था दरवाजा सिंगारनि था फंडरूं कुसजी वयूं उठ कुसजी वया लंगर पानी तैयार थियण लगा आम ऐलान थी वियो दावत जो अॼु अचो मौली साहब दावत कई आहे अॼु पीर साहब दावत कई आहे सॼी दुनिया ख़ल्क़ पलटी पई आहे एतिरे में मुंहिंजा प्यारा काफ़िलो अची वियो मौली साहब डोड़ी हजरत अबू तालिब जे उठ जे साम्हूं बाहूं ॿधी भी रहा ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ईअं पिया चवनि पेरें पवंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात बंभोर में अज रही वञ रात बंभोर में रही वञ रात बंभोर में है उठत आर्य जाम जा उठत आर्य जाम जा वागू वठंदी सान चवंदी सान अल्लाह रही वञ रात बंभोर में अज रही वञ रात बंभोर में प्यारा मुसलमान भाइरो हजरत अबू तालिब खे मौली साहब अर्ज़ तो करे अदा अबू तालिब अॼु अवां जी दावत आहे अवां जे लाइ मदरसो मूं सिंगारियो आहे अॼु अचो मुंहिंजी दावत खाओ हजरत अबू तालिब तो फरमाए मौली साहब असांजो लंघा असांजो रस्तो आहे कॾहिं असांखे सल पाणीअ जी सलाह न हुई कॾहिं लस्सी खीर जो गिलास न प्यारी अॼु छा ॻाल्हि आहे हेॾा इंतज़ाम अॼु ॿाहूं बजो बीठो आहे छा राज़ आहे कहिड़ो हिन ॻाल्हि में राज़ आहे तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें इनकार भी आ इकरार भी आ तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झां जंहिंमें इनकार भी आ इकरार भी आ मौली साहब अर्ज़ तो करे अदा अबू तालिब ये रात जूं ॻाल्हियूं रस्तनि ते कोन थींदियूं आहिनि कंहिं जाइ ते विहूं पोइ ये रात ओरींदासीं हलो सभई ताजिर बिरादरी कुरैशी चवण लगा अबू तालिब मौली साहब जी दावत में चा नज़र अचे पियो मोहब्बत नज़र अचे पई उठ विहारियूं मौली साहब जी दावत खाईंदा हलूं कंटी जो वण आहे उन वण हेठि उठ विहारिया विया मदीने जा साईं उठ मुबारक
बरकतां लई हेठ बीठा हाने मौली साहब चो अचो मदरसे में मदीने जे साईं फरमायो चाचा अबू तालिब मुखे तो उन्नक मुखे भुख न लगी आ मुखे अञा उन न लगी आ मौली साहब जी दावत अवा खाई अचो मां उठन ते रखारो थी तो विहां सबई ताजर बिरादरी वारा मौली साहब जे पुठियां पुठियां वञनि था मौली साहब दरवाजे ते भी रहियो सभिनी जे चेहरनि में निहारे थो निहारींदो वञे सिक हिक करे मदरसे में दाख़िल कंदो वञे शागिर्दनि खे चो चवे त विहारियो हज़रत अबू तालिब तो फरमाए मां आख़िर में आयुसि मूंखां पुछाई अबू तालिब सभई अची विया हो या अञा को पोइते रहियो आहे कंहिं कमकार सां रहियो आहे हज़रत अबू तालिब फरमायो मौली साहब असां वॾा सभु अची विया हूं असां सां गॾु 8.5 सालनि जो नंढड़ो ॿार आयल आहे उनखे न का बुख लॻी आहे न का उञ लॻी आहे ओ उठनि जो रखारो थियो वेठो आहे मौली साहब दाह कई अल्लाह अकबर चई पाण फरमायूं अबू तालिब इहो महबूब सिर्फ़ उठनि जो रखारो न आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हे बिनी जहान जो रखवालो आ बिनी जहान जे ला खुदा रहमत बनाए मोकलियो आ अबू तालिब असल राज तयो आ मेहमान त असांजो यो महबूब आ मौली साहब डोल पाती अबू तालिब तो फरमाए मां भी मौली साहब जे पुठियां पुठियां अचण लॻोसि अचा तो मदीने जे साईं जे साम्हूं धूड़ में मिट्टीअ में गोला भञी वेही रहियो हाणे मदीने जे साईं जे चेहरे मुबारक में निहारे भी कोन थो नज़रूं अदब सां हेठि झुकायो वेठो आहे लौला कलमा जे शहंशाह सही माना में निहारे कोन थो त मदीने जे साईं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मौली साहब ने हीअं निहारियो मौली साहब ॾिठो त मालिकनि जी तवज्जो मुॾे थी आहे अर्ज़ करण लॻा मुॾे नेण खणी मुंहिंजा दिल बरखलो मुॾे नेण खणी मुंहिंजा दिल बरखलो ॿिया बि खोड़ पुनल मुंहिंजो तूं आ पुनल मुॾे नेण खणी मुझे नैण खणी मुझा दिल बरखलो मुझे नैण खणी मुझा दिल बरखलो ॿिया बि खोड़ पुनल मुंहिंजो तूं आ पुनल मुझे नैण खणी अल्लाह जा महबूब करीम मुझा प्यारा दोस्तों हजरत अबू तालिब तो फरमाए तो मौली साहब ने निहारियो मौली साहब बाहूं बधी अर्ज कयो सोना मूंखां ख़बरूं वठो मदीने जा साईं मुर्की था फरमाइनि मौली साहब ख़बरूं ॿुधा अर्ज कयो सोना अॼु दावत आहे अव्हां जी अव्हां जे लाइ अॼु असां ग़िल्म ख़ाली चा विछाया अॼु अव्हां जो जलसो आहे अव्हां उन जा ख़ासि महिमान आहियो मदीने जा ताजदार अव्हां हलो मुंहिंजा प्यारा मदीने जा साईं मौली साहब ने निहारनि था मौली साहब जा होश उॾामी था वञनि अखियूं मुंहिंजे महबूब करीम ॾे मुंहिंजा प्यारा छुंबे ई कोन थो साईं हज़रत सचल साईं सरमत रहमतुल्लाह अलैह फरमायो अखियां बोलो अला अज वञी बेवसो लगियां है लगियां सोहना तेरे नाल अखियां बोलो ला वञी बेवसो लगियां सही अबू तालिब तो फरमाए मौली साहब बेवस थी वियो आहे अखियूं रसूलुल्लाह ॾे अखियूं छुंबे ई कोन थो मौली साहब हैरान थी वियो आहे मुंहिंजे महबूब जो हुस्न मुबारक ॾिसी तुंहिंजे जुल्फ जे बंद कमंद विधा हैरान हज़ारे मन रुगो कई मस्त थिया मजज़ूब बनिया मस्तान हज़ारे मन रुगो मस्तान हज़ारे मन रुगो जन नूर ॾिठो आ निकाब मजा से किया न
रुवन उठी ख्वाबम जा उठी ख्वाबम जा वठी दरस बिरह जे बाबम जा दरबान हज़ारे मन रुगो दरबान हज़ारे मन रुगो मदीने जा साईं मुर्की दा फरमाइन मौली साहब असां समझो त असांखे कोन सुञाणंदे पर तो सुञातो आ तो असांखे सुञातो आ असांखे तुंहिंजे लाइ क़दर आ मुंहिंजे महबूब करीम मुंहिंजा प्यारा दोस्तो मौली साहब खे फरमायो उथी त हलूं उथी जो बीठा मौली साहब ॾिठो महबूबनि दावत क़बूल कई आ ख़ुशीअ में पूरा न पिया थियनि चवनि पिया कुर्ब केॾा थी विया ही ख्वाब हो न ख़याल हो अॼु कीअं सॼे भर में बीहारियो तुंहिंजी फ़क़ीरी हाल हो ओ किया सदे भर में बीहारियो तुनी फकीरी हाल हो अल्लाह जा महबूब करीम अग में छा मौली साहब पुछा पुछा बाहूं बधी हलन लगो मां भी अचा पियो जॾहिं अंदर आयासीं हिकिड़ो तख़्त आहे उन तख़्त ते मदीने जे साईं खे विहारी असांजा कुरैशी माइट हैरान थी विया ताजर बिरादरी हैरान थी वई आहे मौली साहब असांजे ॿार ॾे छा ॾिठो आहे पाण गोॾा भञी मदीने जे साईं सां गॾु वेही रहिया किसो मुख़्तसर दस्तरख़्वान लॻी विया मानियूं लॻी वयूं मुंहिंजा प्यारा पुलाह लॻी विया तरह तरह जा बोल लॻी विया मूं सॾु कयो सही मौली साहब असां मेहमान आहियूं असां सां गॾु तव्हां भी नंगर पाणी कयो तव्हां भी गॾु खाओ तो मौली साहब असां ॾे निहारे अर्ज़ करण लॻो सही अबू तालिब अवां खाओ बचो खचो अवां जो खाईंदासीं पर हेॾां रहो अथई रात सुबुह वेंदई साझरी लूअ लूअ मंझि लतीफ़ चए कर इन्हनि जी तात ये जोगिन संदी ज़ात बेफेरे भाग मिलई जाहिल होता कुल में ताकि सान और ॾाढा भेरा ॾींहं में पाण मथां उन घोर पोइ वया जे हिंगलोर त करम मिलंदई कापड़ी अदा अबू तालिब मानियूं मिली पवंदियूं हे सब कुछ थींदो पर ही मेहमान किस्मत सां भाग सां तरसियो आहे अॼु असांखे दीदार करण जो वरी आहे नसीब हज़रत अबू तालिब जो फरमाया असां मानी खाई फारग थियासीं हाणे ॿाहिरि वरी उन जा मुरीद शागिर्द हथ पिया धोआरनि को माण्हू हथ पियो धोए को ॾंदनि में काठी पियो हणे मुंहिंजा प्यारा दोस्तो को हीअ ॻाल्हि पियो करे दादा मौली साहब जो ताम ॾाढो भलो हो फिलाणो बोर्ड तमामु भलो हो फिलाणो पुलाउ तमामु भलो हो अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कनि हाल ख़ाली आहे मुंहिंजी नज़र मदीने जे साईं ॾे आहे ॾिसां त मौली साहब मदीने जे साईं सां सवाल करणु शुरू करे ॾिनो सवाल इहो कयाई त मुंहिंजा महबूब तव्हां सुम्हंदा कॾहिं आहियो आराम जो तव्हां जो टाइम कहिड़ो आहे मदीने जे साईं फरमायो मौली साहब यनाम ऐनी वला यनाम ऐनी वला यनाम क़ल्बी मुंहिंजूं अखियूं सुम्हंदियूं आहिनि मुंहिंजी दिलि बेदार सुजाग रहंदी आहे मौली साहब वरी सवाल कयो राणा अवांजे अखियुनि जे पर्दनि ते ॻाढ़ा ॻाढ़ा डोरा आहिनि ॻाढ़ियूं ॻाढ़ियूं लकीरूं आहिनि इहे ओजागे जे करे आहिनि या सफ़र जी थकावट जे करे आहिनि छाजे करे आहिनि त मदीने जे साईं मुर्की फरमायो मौली साहब ओजागे जे करे न थकावट जे करे न मुंहिंजे पाक रब पंहिंजे कुदरत वारे हथनि सां इहे डोरा ठाहिया आहिनि ये लकीरूं ठाहियूं आहिनि मुंहिंजे पाक रब करीम पंहिंजे कुदरत वारे हथनि सां इहो श्रंगार कयो आहे अल्लाह अल्लाह वरी सवाल कई ऐ मुंहिंजा महबूब अञा हिकिड़ो सवाल ॿुधा दिलरुबा इजाज़त ॾियो त मां तव्हांजी पुठीअ मुबारक तां पेरान मथे खणो मूंखे हिकिड़ी शइ ॾिसणी आहे अबू तालिब तो फरमाए मां बि डोड़ कई मौली साहब जीअं जो मदीने जे साईं जो पेरान मुबारक मथे खयो त मूंखां अॻ में मोहरे नबूत खे चुमी ॾेई वियो मोहरे नबूत खे चुमी ॾिनाई
तस्दीक कयाई तो सदक कयाई ओ शागिर्दो अचो मानी पोए खाए जो हयाती ते भरवसो ना है अचो इन जवान जा गुलाम अचो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। प्यारा मुसलमान भाइरो हज़रत अबू तालिब तो फरमाया तो सभी शागिर्द डोली आया मुरीद डोली आया सॼो गोत मुसलमान थी वियो मदीने जे साईं जा गुलाम छा मौली साहब अर्ज़ तो करे सोना तव्हां वॾा थींदो 40 सालनि जा थींदो पोइ नबूवत जो ऐलान कंदो असां अॼु ईमान आंदो अॼु ई तुंहिंजो मीलाद करे छॾियो अॼु ई असां तुंहिंजो उर्स मुबारक करे छॾियो आहे असां तुंहिंजा गुलाम आहियूं प्यारा महबूब क़यामत जे ॾियारे असांजी तोखे तारत है मारो चल बानी बानी छोरी छद मां छपरे छोरी छद मां छपरे मारो चल बानी बानी छोरी छद मां छपरी जानब जहिड़ो जग में अल्लाह नाहे को सानी सानी छोरी छद मां छपरी वारे वारे सौ महबूब करीम खां दुआऊं पिया घुराइनि जॾहिं मूं चयो मौली साहब हाणे असांखे इजाज़त ॾियो पंधु पराऊं आहे असांखे वञिणो आहे असांखे इजाज़त ॾियो मुंहिंजा प्यारा दोस्तो असां इजाज़त वरिती आहे त मौली साहब बाहूं ॿधियूं अर्ज़ु करणु लॻो अदा अबू तालिब महबूब खे जेकर छॾे वञो सामान वापार वठी अचो वरी लंघ इहो आहे रस्तो इहो आहे महबूब करीम खे वठी वञो अॼु असां वटि मदीने जे साईं खे छॾे वञो मगर मूं इनकार कयो न न असां पंहिंजो ॿार पाण सां गॾु वठी वेंदासीं जॾहिं महबूब हुन तख़्त तां उथी बीठा त मौली साहब जो हाल अजीब थियण लॻो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो रोईंदो अचे किरंदो अचे मदीने जे साईं जे इश्क फिराक में रोईंदो अचे मियां से हाजी गुलाम नबी मैसर फरमायो कुर्ब में जो कैद थियो सोले दवा लाचारवा बिरह जी बीमारी वारन जी दवा दीदारवा हेडड़ी दिल दर्द हेडा चो भला कि चौक थे सिर दयो प्या सूर वठ जन हे इश्क जो वापारवा अल्लाह दा महबूब करीम उठ ते सवार जा उठ हलन लगो आ तारीख लिखे थी त मौली साहब मुझे महबूब जी जुदाई में बेहाल थी वियो आ सद करे मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उठ मुबारक जे पुठियां भजे भजे शागिर्द चवनि था ओ असांजा मौली साहब असांजा मुर्शिद वींदड़नि सां वञिबो न आहे साईं मोटी हलो वरी महबूब मिलाईंदो मौली साहब सॾ थो करे मुंहिंजी दर्द बंदी दिल रो न घणो जे अचनि नथो त पोइ मां छा कयां कई कासद गनिया पमुकम जे हो पुजनी नथा तप मां छा कयां जे हो पुजनी नथा तप मां छा कयां बेवस तो उठल बार छॾिया असां यार जे वस इख्तियार छॾिया गरंदो
थो वञे कंहिंजी गणतिन में गरंदो थो वञे कंहिंजी गणतिन में अॼु मुर कनी नथा त पोइ मां छा कयां अॼु ॾिसनि नथा त पोइ मां छा कयां कहिड़ा हाजी सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे के साल थिया न की दम थो वञे न की गम थो वञे ॿई खुटनि नथा त पोइ मां छा कयां ॿई खुटनि नथा त पोइ मां छा कयां मौली साहब खे शागिर्द ज़ोरी मदरसे ॾे वठी था वञनि पर मौली साहब छा पियो चए त न वराड़ी वरा हियूं मुंहिंजो हो त वठी वियो न वराड़ी वरा हियूं मुंहिंजो हो त वठी वियो हियूं मुंहिंजो हो त वठी विया ऐं गाराणे पेई करां ऐं न वरियोड़ी वरां हियूं मुंहिंजो हो त वठी वियो प्यारा मुसलमान भाइरो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम भी मौली साहब खे ख्वाब में इशारो कयो त हाणे इन महबूब खां सवाइ ॿी कंधी न आहे इन महबूब जो कलमू पढ़ो इन महबूब जा गुलाम छो असां वारो किताब छॾे ॾियो असां वारी ॿोली छॾे ॾे मौली साहब इन महबूब जा गुलाम थी पओ पंहिंजे शागिर्दनि खे बि चओ ॻोठ वारनि खे बि चओ पाड़े वारनि खे बि चओ जेके तुंहिंजी दावत में अचनि उन्हनि खे चओ इन महबूब जे दर जा गुलाम थी पओ कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह जेकॾहिं तव्हांखे रब खपे जेकॾहिं तव्हांखे जन्नत खपे जेकॾहिं तव्हांखे कामयाबियूं खपनि त इन दर जा गुलाम थी पओ इन महबूब जा हुबदार थी पओ पोइ दावा करण जी ज़रूरत न आहे युहिब्बुकुमुल्लाह रब अव्हां सां मोहबत करण जो पाण ई ऐलान फरमाईंदो अव्हां जा गुनाह ॾोह खताऊं माफ़ थी वेंदा रब करीम अव्हां जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाए छॾींदो प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह करे ही दरगाह आबाद रहे शाद रहे साईं वारनि जो फैज़ हमेशह जारी ऐं सारी रहे मुंहिंजा प्यारा दोस्तो हिन अल्लाह वारनि जे हिन दर जो हिकिड़ो वॾो उसूल इहो हो त निमाज़ जी पाबंदी ज़िक्र जी पाबंदी जेके फ़क़ीर ईंदा हा पर जेके बि ईंदा उन्हनि खे साईं जो दर्स इहो त निमाज़ पढ़ो ऐं ज़िक्र कयो अवां असांजे लाइ लाज़िम आहे त असां तव्हां बि बुज़ुर्गानी दीन जे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कयूं निमाज़ जी पाबंदी कयूं अल्लाह पाक जो ज़िक्र कयूं सुबुह जो सवेर हिकिड़ी तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रूर पढ़ूं आख़िर में 3 दफ़ा पूरो कलमो पढ़ूं 3 सलातूं पढ़ूं शाम जो पहिरीं वारी नमाज़ खां पोइ हिकिड़ी तस्बीह इस्तग़फ़ार जी ज़रूर पढ़ूं अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह इहा तस्बीह पढ़ो सुबुह जो ज़िक्र जी तस्बीह पढ़ो इंशाअल्लाह हिननि अल्लाह वारनि जो ॾिसा मां फ़क़ीर बि तव्हांखे चवां थो इंशाअल्लाह इहा तस्बीह पढ़ंदड़ माण्हू कॾहिं बि न खुटंदो न टुटंदो न खुटंदो न टुटंदो इन खां अलावा रिज़्क़ जे बारे में क़िबला से सैयद आबिद हुसैन शाह अलीपुर शरीफ वारा फरमाइनि था जंहिं शख़्स मुहर्रम शरीफ में इमाम पाक जी नियाज़ कराई रबीउल अव्वल में जंहिं रसूलुल्लाह जो मीलाद कयो रबीउ सानी में जंहिं दस्तगीर रसूल जी यारी कई ऐं 3 रमज़ान मुबारक ते जंहिं अम्मा ख़ातून जन्नत जो नियाज़ ॾिनो 21 रमज़ान ते जंहिं मौला अली मुश्किल कुशा खे यादि कयो साईं फरमाए तो इंशाअल्लाह सॼो साल हुन जो रिज़्क़ न खुटंदो न को टुटंदो पर जेकॾहिं रिज़्क़ में खोट पएसि क़यामत जे ॾियारे मूं सैयद जो दामन वठी ख़ुदा पाक खे दाह ॾे त मौला सैयद ग़लति ॻाल्हि कई ये सभु नियाज़ूं ॾिजो निमाज़ जी पाबंदी कयो हिन दरगाह सां पर जिन जिन जा बि तव्हां मुरीद आहियो जिन जिन सां तव्हांजी वाबस्तगी आहे उन्हनि जे दर जी हाज़िरी ॾींदा रहो इंशाअल्लाह अल्लाह वारनि जा पांधियड़ा कॾहिं बि गुमराह न थींदा
कदे उन्हनि जे अक़ीदे ते को डाको न हणी सघंदो, को धाड़ो हणी न सघंदो। उन खां अलावा मां फ़क़ीर अव्हांखे हिकिड़ी ॿी दावत अर्ज़ रखां थो। असांजा क़िबला साईं सखी सैयदी मुर्शिदी क़िबला साईं अलहाज सैयद मिस्कीन मोहम्मद अब्दुल्ला शाह जीलानी कादरी दामत बरकातुहुल आलिया जन जे आस्थाने आलिया मिस्किनपुर शरीफ में गंबट शरीफ खां 2 किलोमीटर अॻिते मेन रोड सां मिस्किनपुर शरीफ आहे। मेहमान सराय दाता अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जो बोर्ड लॻल आहे। इते हर महीने जी 19 तारीख़ साईं मल्हाईंदा आहिनि। 20 जी राति दाता साईं जो उर्स मुबारक मल्हाईंदा आहिनि ऐं हिन सफ़र में साईं दाता साईं जो सालियानो उर्स मुबारक जी हज़रत क़िबला से मीर साईं रहमतुल्लाह जो सालियानो उर्स आज ईअं साईं दाता साईं अली हजवेरी रहमतुल्लाह अलैह जो सालियानो उर्स आहे। इन जी अव्हांखे ख़ुदा कान दावत आहे। परे परे खां आलिम ईंदा, नात ख़ान ईंदा, लंगर त हूं बि साईं जो आम आहे। इंशा अल्लाह उन में शिरकत कंदो, रब अव्हांजा बेड़ा पार फरमाईंदो। अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी अव्हांजी हाज़िरी हिन दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। हज़रत साईं मीर साईं रहमतुल्लाह अलैह जे सदके साईं हाफ़िज़ दिल मुराद रहमतुल्लाह सदके साईं क़िबला नूर मोहम्मद साईं जे सदके साईं शहाबुद्दीन फ़क़ीर साईं जे सदके अल्लाह साईं असां तव्हांजा ॿिन्ही जहान में बेड़ा पार फरमाईंदो।